जी बिल्कुल, सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जे केस जो मुख्य जवाबदार ॼाणायल शेरू महर मारिजी वियो। शिकारपुर पुलिस पारां ऑपरेशन दौरान शेरू महर खे मारजण जी दावा। उन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिब शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस एपीसी चेन बख्तरबंद गाॾियूं ऐं पुलिस मोबाइलूं साण करे चक जे कचे वारे इलाइक़े में ॻोठ सामाणो जतोई में चढ़ाई करे ॾिनी, जंहिं दौरान पुलिस ड्रोन ज़रिए शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे मुख्य जवाबदार शेरू महर जे कणनि खे निशानो बणायो, जे नतीजे में जवाबदार शेरल उर्फ शेरू मंजाणी महर मारिजी वियो, जॾहिं त शेरू महर जी नुंहुं ऐं पुटु गुल महर भी ज़ख़्मी थियण जा इतला ऐं ॿियनि ज़रियनि ॿुधायो त पुलिस ऑपरेशन दौरान एसएचओ ऐं ॿिनि एहलकारनि जी शहादत में मलवस नसरुल्ला कादरानी जतोई जे भाउ सिराज उर्फ सरू कादरानी जतोई जे पिण ज़ख़्मी थियो आहे। वाक़े बाद चक पुलिस एम्बुलेंस ज़रिए शेरू महर जो लाश लखी गुलाम शाह जे अस्पताल में मुंतकिल कयो वियो, जितां शेरू महर जो लाश पोस्टमार्टम बाद सर्दखाने हवाले कयो वियो। उन मौके ते तालका अस्पताल लखी गुलाम शाह में पहुतल एसएसपी शिकारपुर शाहज़ैब चाचड़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त चक ऐं बचल भयो थाणे जी हदनि में ऑपरेशन हलंदड़ आहे। जल्दी धाड़ेलनि खे भी पंहिंजे मुफ्ती अंजाम ते पहुचायो वेंदो, जॾहिं त ऑपरेशन दौरान शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल जे केस में घुर्बल मुख्य जवाबदार जी मार्जन ते आईजी सिंध पुलिस ऐं डीआईजी लाड़काणो एसएसपी शिकारपुर के शाबाश पिण ॾिनी। जी असांजो इहो बचल भए में पुलिस जो कैंप असां 3 ॾींहं पहिरां एस्टेब्लिश कयोसीं ऐं बेसिकली मक़सदु इहो हुयो त हिते जेका क्रिमिनल एलिमेंट्स आहिनि उन्हनि खे अरेस्ट कयो वञे या उन्हनि खे एलिमिनेट कयो वञे। त उन हवाले सां राति जो देरि सां असांजी इंटेंस क़िस्म जो ऑपरेशन हलियो आहे हेॾे इन पासे ॾे, जंहिंमें जेको इहो मुख्य जवाबदार आहे इहो मारिजी वियो आहे। उन सां गॾोगॾु मुतअदिद क्रिमिनल्स जेका आहिनि उहे इंजर्ड थिया आहिनि ऐं हिकु ॿियो बि मारिजी वियो आहे, उनजी बि असां इंफॉर्मेशन वठूं था पिया ऐं उहो डिटेल्स तव्हां सां गॾु शेयर कंदासीं। असां अञा कंफर्म न मिली आहे, अञा ताणी हींअर ऑपरेशन ऑन गोइंग आहे, उते ई हले थो पियो ऐं जीअं डिटेल्स मिलंदियूं असां तव्हां सां गॾु शेयर कंदासीं। इहो बेसिकली आहे असांजो बचल भए जी हद आहे, उन सां गॾोगॾु सखर जी हद आहे। त ऑपरेशन मतिलबु ईअं सम्झो त ॿिन्हिनि डिस्ट्रिक्ट्स में असां कयो आहे, सखर में बि कयो आहे, शिकारपुर में बि कयो आहे ऐं हींअर ऑन गोइंग हले थो पियो। जीअं डिटेल्स मिलंदियूं तव्हां सां शेयर कंदासीं। बेसिकली कादराणियुनि वटि रहियल हुयो ऐं उते ई असां ऑपरेशन करे इंगेज कयो आहे हिनखे ऐं जिते इहो असांखे नतीजो मिलियो आहे। डेड बॉडी असां हुतां वसूल कई आहे, छो त इनिशियली डेड बॉडी जेकी आहे उहा ऑब्वियसली उते क्रिमिनल एलिमेंट तमामु घणा हुया। असां एपीसीज़ जेके आहिनि उते मूव करायूंसीं, मूव कराइण खां पोइ असां उन्हनि खे पोइ हिते धिकिलियो आहे, उन खां पोइ असां डेड बॉडी खणी करे हिते आहियूं।